ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। बिन क़ासिम जे इलाइक़े पिपरी क़ब्रिस्तान मां गटरनि ऐं बरसाति जो पाणी निकाल न थी सघियो आहे। 9 ऐं 10 मुहर्रम आराम ते माण्हू पंहिंजे अज़ीज़नि ऐं प्यारनि जे क़बरनि ते दुआ घुरण लाइ क़ब्रिस्तान वेंदा आहिनि। इंतिज़ामिया जी नाहेली ऐं लापरवाही सबबि पाणी निकाल न थियण करे शहरियुनि खे क़ब्रिस्तान में वञण दौरान परेशानी खे मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। यह ब्रेकिंग न्यूज़। बिन क़ासिम जे इलाइक़े पिपरी क़ब्रिस्तान मां गटरनि खे ऐं बरसाति जो पाणी निकाल न थी सघियो आहे। अव्हांखे आगाह खपे 9 ऐं 10 मुहर्रम आराम ते माण्हू पंहिंजे अज़ीज़नि ऐं प्यारनि जे क़बरनि ते दुआ घुरण लाइ क़ब्रिस्तान वेंदा आहिनि। इंतिज़ामिया जी नाहेली ऐं लापरवाही सबबि पाणी निकाल न थियण करे शहरियुनि खे क़ब्रिस्तान में वञण दौरान परेशानियुनि खे मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। ब्रेकिंग न्यूज़। बिन क़ासिम जे इलाइक़े पिपरी क़ब्रिस्तान मां गटरनि ऐं बरसाति जो पाणी निकाल न थी सघियो आहे। अव्हांखे आगाह कंदा हलूं 9 ऐं 10 मुहर्रम आराम ते माण्हू पंहिंजे अज़ीज़नि ऐं प्यारनि जे क़बरनि ते दुआ घुरण लाइ क़ब्रिस्तान वेंदा आहिनि। अपडेट मालूम कंदासीं। बिन क़ासिम मां सजाद छजड़ो टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। सजाद, आगाह कजो इन हवाले सां। जी तव्हांखे ॿुधाइणो त जेको आहे बिन क़ासिम जे इलाइक़े में पिपरी क़ब्रिस्तान जेको क़दीमी क़ब्रिस्तान आहे, जेको 22 ॻोठनि जो क़ब्रिस्तान आहे, उन पिपरी क़ब्रिस्तान में गुज़िरियल ॾींहं बरसाति जो जेको पाणी तेज़ तरीन बरसाति खां पोइ वॾे तइदाद में जेको आहे पाणी बीहजी वियो आहे। पर मौसमियात खाते पारां बार बार अलर्ट जारी करण जे बावजूदि ज़िले काउंसिल कराची जी इंतिज़ामिया तौरु जेको आहे DC मलीर जेको आहे के बि उपाउ न वरिता ऐं हिन महिल ताईं जेको आहे का बि मशीनरी नाहे लॻाई वई, जंहिंजे करे जेको आहे 9 ऐं 10 मुहर्रम हराम जे ॾींहं ते जेको आहे आवाम जेको आहे पंहिंजे प्यारनि जे क़बरुनि ते ऐं जेको रक़ीबनि जे क़बरुनि ते वेंदा आहिनि, दुआ घुरंदा आहिनि, फातिहा ख़्वानी कंदा आहिनि ऐं अमूमन जेको आहे इन्हनि ॾियारनि ते जेको आहे ख़ुशूसी इंतिज़ाम कया वेंदा आहिनि। पर ज़िले मलीर में जेको आहे हिन पिपरी क़ब्रिस्तान ते के बि इंतिज़ाम न कया विया आहिनि, उपाउ न वरिता विया आहिनि, जंहिंजे करे आवाम सख़्तु परेशान आहे। ऐं जेको क़बरुनि में जेको आहे सो पाणी अंदरि दाख़िल थी वियो आहे। केतिरा ई जेको आहे सो केतिरियूं क़बरूं जो वॾे तइदाद में पाणी जे हेठि अची वियूं आहिनि ऐं जंहिंजे करे जेको आवाम सख़्तु परेशान कयो। आवाम जो चवणु आहे त ज़िले काउंसिल इंतिज़ामिया ऐं जेको DC मलीर खे फौरी तौर ते अहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि त जीअं पिपरी क़ब्रिस्तान मां पाणी निकिरी सघे ऐं हेॾनि ॾींहंनि ते जेको आहे आवाम परे परे खां ॾेह तोड़े परॾेह खां पंहिंजे अज़ीज़नि जे क़बरुनि ते प्यारनि ते पीउ माउ ऐं जेके अज़ीज़ रक़ीब। ठीकु आहे, वॾी महिरबानी सजाद छजड़ो तफ़सील ॾिना।